जुडो में जीएस सिंध क़ौमी महाज़ तालके जुडो पारां सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनालनि ऐं ॿियनि सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ प्याला होटल खां पुराणी नेशनल बैंक ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे जसकम जुडो तालके सदर देशी न्यास खोसो, इशफाक लिगारी, मदन रिबारी, अब्बास खोसो, कामरेड आसिफ कपरी ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां ग्रीन पाकिस्तान जे नाले ते सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध जे पाणी ते धाड़ो हयो पियो वञे। हुननि चयो त पंजाब साम्राज ॾहाकनि खां वठी सिंध खे आलमी यतीम खानो समझी संदसि वसीलनि ते नाजाइज़ कब्ज़ा करे सिंध जी अवाम खे गुरबत ऐं मुफ़लसी तरफ़ धिके छॾियो आहे। जंहिं सबबि सिंध जा माण्हू गुरबत बेरोज़गारी खां तंग थी ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनालनि जी फंडिंग बंदि न कई वई त सिंध असेंबली साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।